मुनीर अहमद चांडियो साहब, बुढ़ाणी चांडियो रतो देरो, उतां खां उन्हनि जो सुवालु आहे त कुर्बानी जो गोश्त के माण्हू पहिरियां पंहिंजे लाइ कढी पोइ ॿियनि खे विरहाए ॾियनि था, छा इहा कुर्बानी थी वेंदी? हा, कुर्बानी थी वेंदी, इहा का मना कोन्हे। असुल में हिकिड़ो मसइलो सम्झो त कुर्बानीअ जे गोश्त जा टे हिसा करणु, हिकिड़ो पंहिंजे लाइ, ॿियो अज़ीज़नि अकारिबनि जे लाइ, ऐं टियों हिसो जेको आहे उहो मिसकीननि यतीमनि जे लाइ आहे। इहा तक़सीम बि अफ़ज़ल ऐं मुस्तहब अमल आहे, करणु घुरिजे। पर जेकॾहिं को माण्हू इहो सॼो गोश्त पाण वटि रखे थो त कुर्बानीअ ते को असरु कोन थो पवे। पर अॼुकल्ह तव्हां ॾिसो पिया त जॾहिं इहो मसइलो तव्हांखे ॿुधायो वञे ऐं उलमा ॿुधाइनि पिया त माण्हू सम्झनि था त यार बसि ठीकु आहे असां सॼो गोश्त पाण खाऊं। हालांकि कुर्बानी जो मक़सदु जेको आहे उहो अज़ीम मक़सदु आहे, उहो आला मक़सदु आहे। हमेशह इंसान खे वधीक सवाब वारो कमु करणु घुरिजे। जॾहिं माण्हुनि खे उलमा ॿुधाइनि था त हीउ अमल मुस्तहब आहे, इन जो इहो मतिलबु कोन्हे त बसि न कयोसि, बल्कि इन जो मतिलबु आहे त इहो कयोसि। जहिड़ी तरह हिकिड़ो दुकानदार आहे, उहो दुकान ते शयूं खपाए थो 5 रुपया 10 रुपया, ऐं हुनखे चयो थो वञे त बाबा हीअ इज़ाफ़ी शइ जेकॾहिं तूं खपाईंदे त तोखे 5 रुपया अञा वधीक बचति थींदी, त उहा छॾींदो त कोन शइ, बल्कि उहा 5 रुपया बचति जंहिं ते वधीक मिलंदी उहो माण्हू कोशिशि कंदो त इहा बि खपी वञे। त सवाब त वधीक मतलूब आहिनि, अलाह जी रज़ा त वधीक मतलूब आहे। लिहाज़ा जॾहिं असां चऊं था त कुर्बानी जे गोश्त जा 3 हिसा कयो त इहो अफ़ज़ल ऐं आला ऐं मुस्तहब तरीक़ो आहे। पर जेकॾहिं ईअं केरु नथो करे त उनजो कुर्बानीअ ते को असरु न पवंदो। ऐं मुस्लमान जो कमु आहे त वधि खां वधि अहिड़ो कमु करे जंहिं में उनखे सवाबु मिले।